अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तारीख़ तराशींदड़, मौज़ू शख़्सियतूं, लेखक रसूल बख्श पली जो, सहेड़ींदड़ इस्माइल ख़ासखेली, लाल जरवार। छापो पहिरियों रोशनी 2018 ईस्वी। छापो ॿियो रोशनी 2024 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो, सिंध। किस्त छहीं, माओज़ी तुंग पढ़ाईअ खां इनकलाबी सरगर्मीअ ताईं। पेई जनी बास गंजे डूंगर गाम जी, छॾे सभु लिबास लोचे लाहू थी थिया। माओज़ी तुंग अॼु खां अटकल 78 साल अॻु 26 डिसंबर 1893 ईस्वीअ में ॾखण चीन जे हिकिड़े नंढड़े ॻोठ शाहूशान में ॼाओ। संदसि पीउ हारी हो, वटि 3.5 एकड़ ज़मीन हुई। माउ 6 सालनि जो थियो त पिणसि खेसि माल चाण जे कम सां लॻायो। 8 सालनि जी उमिरि में खेसि ॻोठ जे मकतब में दाख़िल कयाईं। उहो स्कूल जे वक़्त खां पोइ माल ऐं ॿनीअ जी संभाल बि कंदो हो, पर 5 सालनि खां पोइ पिणसि चयसि त हाणे घणो पढ़ी वियो आहीं, वधीक पढ़ण जी ज़रूरत कान्हे, हाणे माल ऐं ॿनी संभाल। ईअं चई खेसि मकतब मां उथारे छॾियईं। उन ई विच में माउ लिखणु पढ़णु सिखी वरितो हो ऐं वांदकाईअ में वेही चीन जे अॻूणे ज़माने जे सूरमनि जा मशहूरु किसा ऐं ॿिया किताब पढ़ंदो हो। उन्हनि किताबनि पढ़ण सां संदसि दिलि में पंहिंजी क़ौम ऐं वतन लाइ बेहदि मोहबत पैदा थी। खेसि उहा बि ख़बर पई त हींअर संदसि वतन ऐं उन जा माण्हू बुरी हालति में आहिनि। हिन जी मर्ज़ी हुई त वधीक पढ़ी वधीक ॼाण हासिलु करियां ऐं पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ को कमु करियां। पर पिणसि तमामु तंग ख़्यालनि जो माण्हू हो, तंहिं खेसि वरी स्कूल में दाख़िल थियणु न ॾिनो। माउ ॿी का वाह न ॾिसी लाचार घर खां निकिरी वियो। पहिरियां ई वञी हिकिड़े कॉलेज जी शागिर्द वटि पढ़णु लॻो, पोइ हिकिड़े ॻोठाणे आलिम वटि पढ़ियो, पर ॾिठाई त ईअं कमु न हलंदो। सो ॻोठु छॾे हिकिड़े पर भरे नंढे शहर जे प्राइमरी स्कूल में दाख़िल थियो। हुन स्कूल में घणो करे वॾनि ज़मींदारनि ऐं शाहूकारनि जा ॿार पढ़ंदा हुआ। माउ जी पढ़ाईअ जा केतिरा ई साल ज़ियान थिया हुआ, सो हू पंहिंजनि क्लासुनि खां उमिरि में 6 साल वॾो हो। संदसि कपिड़ा बि पुराणा ऐं फाटल हूंदा हुआ, उन करे क्लास जा शाहूकार छोकिरा मथां टोकूं ऐं चिथरूं कंदा हुआ। हिन शहर में खेसि केतिरियूं ई नयूं ॻाल्हियूं मालूम थियूं। हिन पंहिंजे पाड़ेसरी मुल्क जापान जी ज़बरदस्त तरक़ी ऐं ताक़त जा अहवाल ॿुधा। यूरोप जी शाहूकार मुल्कनि ऐं संदनि अॻुवाणनि जा दास्तान पढ़ियाई। खेसि उहा बि ख़बर पई त शाहूकार माण्हू ग़रीबनि खे तमामु घणो धिकारीनि था। ॿिए साल हू पंहिंजे सूबे जे गादीअ जे शहर चांगशा ॾांहुं रवानो थियो ऐं उते जे हिकिड़े हाई स्कूल में दाख़िला वरिताई। चांगशा में अची हिन पहिरियों दफ़ो अख़बार ॾिठी। चीन ते वॾनि ज़मींदारनि, शाहूकारनि ऐं ऑफिसरनि जी हुकूमत हूंदी हुई ऐं संदनि अॻुवाण शहनशाह हूंदो। चीनी हारी, पोरियत, आबादगार ऐं ॿिया ग़रीब माण्हू जानवरनि जहिड़ी हयाती गुज़ारींदा हुआ। कर्ज़ में माण्हुनि जा ॿार बचा ज़ब्त थींदा हुआ। ग़रीब पंहिंजो औलाद विकिणी पेट पिया पालींदा हुआ। ज़मींदारनि, शाहूकारनि ऐं कामोरनि जी बेक़ीमत न हूंदी हुई। ग़रीबनि जी हयाती ऐं मौत संदनि वस में हूंदा हुआ। थोरी ॻाल्हि ते माण्हुनि खे कुते वांगुरु मारे उछलाए छॾींदा हुआ। धारियुनि मुल्कनि जा सेठियूं ऐं शाहूकार चीन जे शहरनि में बाग़ीचनि ॿाहिरां लिखी छॾींदा हुआ, चीनियुनि ऐं कुतनि खे अंदरि अचण जी मन आहे। थोरनि सालनि खां पोइ ॾुकार पवंदा हुआ, जिन में माण्हू मखियुनि वांगुरु मरंदा हुआ। उन्हनि फ़ौरन ऐं ज़ालिम ज़मींदारनि, शाहूकारनि ऐं ऑफिसरनि ऐं संदनि अॻुवाण शहनशाह ख़िलाफ़ चीनी अवाम सवें साल भेरे सां केतिरियूं ई ज़बरदस्त बग़ावतूं कयूं, पर उहे हर भेरे नाकाम थिए थियूं। 19वीं सदीअ में 4 ज़बरदस्त बग़ावतूं नाकाम थियूं हुयूं। उन वक़्तु शाही हुकूमत नाले मातर वञी रही हुई। हक़ीक़त में मुल्क जो मालिक इंग्लैंड, फ्रांस, जर्मनी, अमेरिका, रूस, जापान ऐं ॿियनि सरमाएदार मुल्कनि जूं सरमाएदार हुकूमतूं हुयूं। उन्हनि चीन खे टुकर करे पाण में विराए खयूं हो। हर हिकु धारीअ मुल्क जे हथ में के हथ ठोकिया चीनी फ़ौजी जनरल हुआ, जिन खे फ़ौजी सरदार करे कोठींदा हुआ। उहे फ़ौजी सरदार मुल्क जे वॾनि ज़मींदारनि, शाहूकारनि, ऑफिसरनि ऐं संदनि चीनी दलालनि जे साथ सां मुल्क खे फुरींदा, लुटींदा ऐं तबाह कंदा हुआ। धारियुनि जी चुर्च ते उहे वक़्त ब वक़्तु पाण में लड़ायूं पिया कंदा हुआ।
जन में ख़ल्क़ पेई मरंदी कुसंदी ऐं तबाह थींदी हुई। उन्हनि समूरनि देसी तोड़े धारियुनि ज़ालिमनि मां सॼी चीनी ख़ल्क़ तंग हुई। हारियुनि मज़दूरनि शागिर्दनि वापारियुनि ऐं ॿिए अवाम जे दिलुनि में उन्हनि ख़िलाफ़ु सख़्तु कावड़ ऐं धिकार हूंदी हुई। मुल्क में हर हंधि बेअंदाज़ ॻुझियूं टोलियूं लिक छुप में बग़ावत कयूं वयूं, पर का बि कामयाबु न थिए थी। अख़बार में मुल्क जी हालत ऐं बग़ावतुनि बाबति जेकी ख़बरूं छपबियूं हुयूं उहे पढ़ी माउ ते तमामु घणो असरु थींदो हो। जंहिं साल माउ चांगशा जी हाई स्कूल में दाख़िल थियो, उन जे पछाड़ीअ में भरवारे सूबे उपाई में ज़मींदारनि शाहूकारनि ऐं धारियुनि जे दलालनि ऐं संदन अॻवान शहनशाह जी हुकूमत ख़िलाफ़ फ़ौजी बग़ावत थी। बाग़ी फ़ौज जूं हमदर्दियूं अवाम सां हुयूं। कुझु ॾींहंनि खां पोइ चांगशाह में बि अहिड़ी बग़ावत थी। माउ उन जी बग़ावतुनि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं पढ़ाई छॾे बाग़ी फ़ौज में भर्ती थी वियो। पर थोरा ॾींहं कीन गुज़रिया त हिकिड़ो जागीरदार ऐं सरमाएदार जनरल जेको बाग़ी फ़ौज सां शामिलु हो, तंहिंजी तरफ़दार बाग़ी अॻवाननि खे बरगलाए संदन हथां अवाम जी तरफ़दारी बाग़ी अॻवाननि खे माराए पाण हुकूमत ते कब्ज़ो करे वरितो। ॿियनि सूबनि में बि उहा ई कार थी ऐं अवामी राज जो रुगो नालो वञी रहियो। हुकूमत ऐं इक़्तिदार उहो ई फ़ौजी जनरलनि जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जो रहियो। उहा हालत ॾिसी मां उहो फ़ौज मां इस्तीफ़ा ॾेई छॾी। उनखां पोइ हू केतिरो वक़्तु आईंदे बाबति सोचींदो रहियो। नेठि ॿिया कम छॾे सूबे जे वॾे में वॾी लाइब्रेरीअ में लॻातार 6 महीना वञी सुबुह शाम किताब पढ़णु लॻो ऐं इक़्तिसादियात, सियासत, तारीख़, जाग्राफ़ी, फ़लसफ़े ऐं ॿियनि इल्मनि मां चङो चोखो पिरायईं। 1913 ईस्वीअ में हिन वरी बाक़ाइदे तालीम शुरू कई ऐं चांगशाह जे हिकिड़ी हाई स्कूल में दाख़िला वरिताईं। हू 5 साल लाॻीतो हुते पढ़ियो। उहो नाले में त हाई स्कूल हो, पर उनजो मयार आम कॉलेजनि खां बि मथे हो। तन ॾींहंनि चीन जी समूरनि अख़बारुनि, रिसालनि, स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में ज़ोर शोर सां उहो बहस पे हलियो त चीन ग़ुलामीअ ऐं ज़िलत खां छुटकारो हासिलु करे तंहिं लाइ सही रस्तो कहिड़ो आहे। उन्हनि ॻाल्हियुनि बाबति माण्हुनि जा जेके धार धार ऐं उबतड़ ख़्याल हुआ, तन खां माउ वाक़ुफ़ु थियो। हिन हिकिड़े पासे चीनी इल्म ऐं अदब जो ऊन्हो मुतालियो कयो त ॿिए तरफ़ यूरोपी सरमाएदार मुल्कनि जे तारीख़ुनि ऐं इल्मनि जो मुतालियो करणु लॻो। जंहिं ज़माने में हू फ़ौज में हो, तंहिं ज़माने में हिन सोशलिज़म बाबति बि के मज़मून पढ़िया हुआ। हिन पंहिंजे स्कूल जे शागिर्दनि जी सरगर्मियुनि में ज़ोर शोर सां हिसो वरितो ऐं खेसि शागिर्दनि जे यूनियन जो सेक्रेटरी चूंडियो वियो। 1918 ईस्वीअ में मां हाई स्कूल मां BA पास कई। संदसि हिकिड़ो उस्ताद उन साल उतां बदिली थी चीन जे गादी पीकिंग यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर मुक़ररु थियो। तंहिं खेसि पीकिंग छॾाए यूनिवर्सिटीअ जी लाइब्रेरीअ में असिस्टेंट लाइब्रेरियन जी नौकरीअ ते रखायो। पीकिंग में हू 6 महीना रहियो ऐं उते संदसि इल्म ऐं ॼाण में काफ़ी वाधारो थियो। ख़ासि करे हिन दुनिया जे मशहूरु इनक़िलाबी आलिमनि ऐं अकाबरनि मार्क्स, एंजिल्स ऐं लेनिन जा किताब पढ़िया, जिन में सेखारियल आहे त दुनिया में वॾेरनि, ख़ाननि, चौधरियुनि, नवाबनि, सेठियुनि, सरमाएदारनि ऐं आफ़ीसरनि जो राज ओस ड्रहणो आहे। हुकूमत नेठि मज़दूर हारी अवाम जी हथ अचणी आहे। उन्हनि में उहो बि ॾसियल आहे त ज़ालिमनि जे राज खे ड्राहे अवाम जे राज खड़े करण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा ऐं वाटूं आहिनि ऐं उन्हीअ में कहिड़ियूं कहिड़ियूं रंडकूं अचणियूं आहिनि। उहे किताब पढ़ी मां ख़ातिरीअ सां उन नतीजे ते पहुतो त चीनी क़ौम जे दर्दनि जी दवा उहो अवामी इनक़िलाब आहे, जंहिंजो ॾिस उहे इनक़िलाबी ॾाहा ॾेई विया आहिनि। 4 मई जी तहरीक थोरनि ई ॾींहंनि खां पोइ सॼे चीन में उहा तहरीक शुरू थी वई, जंहिंखे चीनी तारीख़ में 4 मई जी तहरीक कोटिजे थो। चीन जा के इलाइक़ा जापान फॿाए वेठो हो। 1919 ईस्वीअ में जॾहिं पहिरीं जंग अज़ीम पूरी थी, तॾहिं जंग खटंदड़ हुकूमतनि फ्रांस में सुलह जी कॉन्फ्रेंस कई। चीनियुनि खे उमेद हुई त उहा कॉन्फ्रेंस खेनि संदन उहे इलाइक़ा मोटाए ॾियारींदी जेके जापान फॿाए वियो हो। पर कॉन्फ्रेंस जापान जे फ़ाइदे में फ़ैसिलो ॾिनो। मथां वरी चीन जे उन वक़्त जे गदार सरकार बि उहो फ़ैसिलो क़बूल करे छॾियो, जंहिं ते सॼे चीन में सख़्तु ताव फहिलिजी वियो।
मुल्क जे सभिनी वॾनि शहरनि में धार धार तबक़नि जे माण्हुनि मुज़ाहिरा ऐं हड़तालूं कयूं, वॾे पैमाने ते गिरफ़्तारियूं थियूं ऐं गोलियूं हलियूं। माओ ज़ेतुंग पंहिंजे सूबे हुनान जे समूरे शागिर्द जमायतुनि खे गॾे शागिर्दनि जे गॾियल अंजुमन जे नाले सां शागिर्दनि जो मुतहदा महाज़ ठाहियो ऐं सूबाई तोड़े मरकज़ी हुकूमत ख़िलाफ़ ज़बरदस्त हलचल हलारायईं। अंजुमन तरफ़ां हिकु हफ़्तेवार अख़बार जारी कई वई जंहिंजो नालो हो हफ़्तेवार शियांग दरिया ऐं उन जो एडिटर माउ थियो। हिन उन अख़बार में गद्दार हुकूमत ख़िलाफ़ जोशीला लेख लिखिया जन सॼे सूबे जे पढ़ियल ॻढ़ियल वतन दोस्त माण्हुनि जे दिलुनि में थरथलो विझी छॾियो। 3 परचनि खां पोइ गद्दार सूबाई सरकार उन अख़बार ते बंदिश विझी छॾी। माउ वरी नऊं हुनान नाले ॿी हफ़्तेवार जो एडिटर थियो, उन ते बि बंदिश पई। माउ वरी हिकिड़ी मशहूरु रोज़ानी अख़बार में मज़मून लिखणु लॻो। उन्हनि मज़मूननि न रुॻो होनान में पर सॼी चीन जे पढ़ियल माण्हुनि में ज़बरदस्त जोश ख़रोश ऐं सियासी सम्झ पैदा कई। पीकिंग जे 3 नामियारनि रिसालनि उन्हनि मज़मूननि जी साराह कई। 1919 जे पछाड़ीअ में माउ पीकिंग ऐं शिंघाई वियो ऐं उते वतन दोस्त माण्हुनि सां ख़्यालनि जी ॾे वठि कयाई। जॾहिं उतां मोटी आयो तॾहिं खेसि चांगशा में हिकिड़ी प्राइमरी स्कूल जी हेडमास्तरीअ जी नौकिरी मिली, जंहिं सबबु हू गुज़र जी तंगीअ खां आजो थी पियो ऐं बेफ़िक्रो थी इनक़िलाब लाइ कमु करणु लॻो। माउ जॾहिं पीकिंग में हो तॾहिं संदसि हिकिड़े उस्ताद जी धीअ जो साणसि प्यारु थी वियो। मास्तरीअ जी नौकिरी मिलण खां पोइ हिन उन सां शादी कई। चीनी कम्युनिस्ट पार्टीअ जो बुनियादु पवणु। उन विच में नवंबर 1917 ईस्वीअ में रूस में लेनिन ऐं संदसि इनक़िलाबी पार्टीअ जी अॻुवाणीअ हेठि रूस जी ज़ालिम शहनशाह ज़ार ऐं संदसि हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो ऐं उते वॾनि ज़मींदारनि ऐं सरमाएदारनि जी हुकूमत जी जाइ ते मज़दूरनि हारियुनि ऐं अवाम जी हुकूमत क़ाइमु थी चुकी हुई। उहो इनक़िलाब जंहिंखे अज़ीम अक्टूबर इनक़िलाब चयो वञे थो, तंहिंजी धाक सॼी दुनिया में पखिड़िजी वई। लेनिन ऐं संदसि इनक़िलाबी उस्तादनि मार्क्स ऐं एंजलिस जा इनक़िलाबी मज़मून ऐं किताब चीनी ॿोलीअ तोड़े ॿियनि केतिरियुनि ॿोलियुनि में तर्जुमो थिया ऐं वतन जे हुब रखंदड़ ऐं आज़ादी चाहींदड़ पढ़ियल नौजवाननि में मक़बूल थियणु लॻा। मार्च 1920 ईस्वीअ में पीकिंग यूनिवर्सिटीअ जे हिकिड़े प्रोफेसर उन्हनि इनक़िलाबी किताबनि जी बाक़ाइदे पढ़ाईअ लाइ अंजुमन ठाही। उन अंजुमन ठहण जूं ख़बरूं जॾहिं चीन जे ॿियनि सूबनि में पहुतियूं तॾहिं उते बि उन जूं शाखूं खोलियूं वयूं। माउ बि चांगशा में उन अंजुमन जी शाख खोली। उन सां गॾु हिन हिकिड़ी सकाफ़ती अंजुमन बि क़ाइमु कई जेका पीकिंग ऐं शिंघाई में छपजण वारा इनक़िलाबी किताब ऐं रिसाला घुराए नौजवाननि खे पढ़ण लाइ मौजूदु करे ॾींदी हुई। उन सां गॾु माउ होनान सूबे जे मज़दूरनि खे मुनज़म करण जो कमु बि ज़ोर शोर सां करणु लॻो। उहे सभु कमु हू प्राइमरी स्कूल जी हेडमास्तरीअ जे कम सां गॾु हलाईंदो हो। 1921 ईस्वीअ जे बहार जे मौसम ताईं चीन जे 6 मुख्य शहरनि पीकिंग, शिंघाई, चांगशा, वुहान, कैनन ऐं सनियान में इनक़िलाबियुनि जा 6 टोला ठही विया। जुलाई 1921 ईस्वीअ में शिंघाईअ जे शहरनि में उन्हनि सभिनी टोलनि जे एवज़ुनि जी हिकु ॻुझी कॉन्फ्रेंस सॾाई वई ऐं हर हिकु टोले मां 2 एवज़ी घुराया विया। जापान में रहंदड़ चीनियुनि जो हिकिड़ो एवज़ी बि सॾायो वियो। सॼी दुनिया जे इनक़िलाबियुनि जी गॾियल जमायत जंहिंखे कामिंटन सॾियो वेंदो हो, तंहिंजा 2 नुमाइंदा बि कॉन्फ्रेंस में शरीक थिया। CID खे कॉन्फ्रेंस जी खुड़क पइजी वई, तंहिं करे कॉन्फ्रेंस जा एवज़ी शिंघाईअ मां खिसकी निकिरी विया ऐं वञी चिंगियांग सूबे जे हिकिड़ी ढंढ में ॿेड़ी भाड़े ते करे उन में सैर करण जे बहाने कॉन्फ्रेंस हलाइण लॻा। उन कॉन्फ्रेंस में चीन जी कम्युनिस्ट पार्टीअ जो बुनियादु विधो हुयो। माउ उन कॉन्फ्रेंस में होनान सूबे जी एवज़ीअ तौरु शरीक थियो ऐं खेसि होनान जी कम्युनिस्ट पार्टीअ जे सूबाई कमेटीअ जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। माउ नंढे हूंदे खां वठी नयूं ॻाल्हियूं सोचणु, कमु करण जा नवां ढंग ऐं नयूं वाटूं ॻोल्हे लहण ऐं न थियण जहिड़ा कम करण जी आदत हुई। कॉन्फ्रेंस खां मोटण शर्त अगस्त 1921 ईस्वीअ में हिन चांगशा में पंहिंजो पाण
पढ़ण जी यूनिवर्सिटी क़ाइमु कई। उन ई यूनिवर्सिटीअ में शागिर्द पाण में आज़ादीअ सां बहस मुबाहिसो ऐं सोच वीचार कंदा हुआ। खेनि हिकिड़े पासे मार्क्स, एंजल्स ऐं लेनिन जी सेखारियल इनकलाब जी साइंस पढ़ाई वेंदी हुई, त ॿिए पासे खेनि चीन जे इल्मु अदब ऐं क़ौमी सकाफ़त बाबति भरपूर तालीम ॾिनी वेंदी हुई। ॿई अवाम सां वेझा लाॻापा क़ाइमु करण लाइ हिन बालिगनि खे ॿिए अवाम सां वेझा लाॻापा क़ाइमु करण लाइ हिन बालिगनि खे तालीम ॾियण जी मुहिम शुरू कई। उन ई कम सां गॾोगॾु हिन मज़दूरनि खे मुनज़म करण जो कमु जारी रखियो। उन ज़माने में मज़दूरनि में घणी हलचल हलंदड़ हुई। माऊअ जी कोशिश सां होनान ऐं आसपास में खाणियूं खोटींदड़ मज़दूरनि ऐं रेलवाई जे मज़दूरनि ज़बरदस्त हड़तालूं कयूं। 1923 ईस्वीअ में चीनी कम्युनिस्ट पार्टीअ जी 3 सालियानी कॉन्फ्रेंस में माऊ खे पार्टीअ जी हाई कमान यानी मरकज़ी कमेटीअ जो मेंबर ऐं तनज़ीमी सब कमेटीअ जो सदर चूंडियो वियो। कोमिनतांग ऐं कम्युनिस्ट पार्टीअ जो इतिहाद। चीनी कम्युनिस्ट पार्टीअ जे वजूद में अचण खां अॻु कोमिनतांग पार्टी चीन जी सभ खां मक़बूल पार्टी हुई। उहा चीन जे विचोले तबिके जे माण्हुनि जी पार्टी हुई। संदसि अॻुवाण डॉक्टर सन यात सीन हो। 1911 ईस्वीअ में चीन जी शाही घराणे जी हुकूमत ख़िलाफ़ इनक़लाब आयो हो ऐं हिकु आर्ज़ी हुकूमत क़ाइमु कई वई हुई। डॉक्टर सन यात सीन खे उन जो सदर मुक़ररु कयो वियो हो, पर नई हुकूमत हारी अवाम खे वॾी पैमाने ते सुजाॻ मुनज़म न कयो ऐं संदन मदद सां ज़मींदारी ऐं सरदारी सिरिश्ते खे पूरी तरह नास न कयो। तंहिं करे उहा चीन जे वॾनि ज़मींदारनि, सरमाएदारनि, संदन चीनी दलालनि ऐं फ़ौजी सरदारनि जे दबाव जो धकु झले न सघी ऐं इनक़लाब नाकाम थियो। पर डॉक्टर सन यात सीन ऐं संदसि पार्टी चीन जे धारियुनि सरमाएदारनि ऐं संदन छाड़तनि फ़ौजी सरदारनि खां आज़ादु कराइण लाइ कोशिश कंदा रहिया। 1923 ईस्वीअ में डॉक्टर सन यात सीन जो हेडक्वार्टर ॾखण चीन जो बंदरगाह कैंटिन हो। डॉक्टर सन यात सीन केतिरियुनि आज़माइशुनि ऐं तजुर्बनि करण खां पोइ हिन नतीजे ते पहुतो त रूस जी नई इनक़लाबी हुकूमत सां दोस्ती रखिजे, चीनी कम्युनिस्ट पार्टीअ सां इतिहाद कजे, हारियुनि ऐं मज़दूरनि जे गुज़रान जो बंदोबस्तु कजे। तॾहिं ई चीन धारियुनि सरमाएदारनि जी हुकूमतुनि ऐं अंदरियुनि जागीरदारनि, सरमाएदारनि ऐं फ़ौजी सरदारनि जे गद्दार टोलनि सां मुंहुं ॾेई सघंदो। उहे उसूल चीनी तारीख़ में डॉक्टर सन यात सीन जी पॉलिसीअ जा 3 उसूल सॾिबा आहिनि। उन्हनि उसूलनि जे बुनियाद ते कोमिनतांग ऐं कम्युनिस्ट पार्टीअ जे विच में इतिहाद जो फ़ैसिलो थियो ऐं उहो बि फ़ैसिलो थियो त कम्युनिस्ट पार्टीअ जा मेंबर ज़ाती हैसियत में कोमिनतांग पार्टीअ में शरीक थींदा। जनवरी 1924 ईस्वीअ में कैंटिन शहर में कोमिनतांग पार्टीअ जी पहिरीं कांग्रेस थी, जंहिंमें माऊ खे कोमिनतांग जी वर्किंग कमेटी ऐं आइन दुरुस्त करण वारी कमेटीअ जो मेंबर चूंडियो वियो। 1924 ईस्वीअ जे आख़िर ताईं माऊ चीनी कम्युनिस्ट पार्टीअ जो कमु कंदो रहियो। 1924 ईस्वीअ जे आख़िर में हू बीमार थी पंहिंजे अबाणे ॻोठु शाहूशान वञी रहियो। 30 मई 1925 ईस्वीअ ते शिंघाई में हिकु चीनी मज़दूर जे क़त्ल जे वाक़िए तां मज़दूरनि ऐं शागिर्दनि मुज़ाहिरा कया। पुलिस गोली हलाई, जंहिंमें 10 मुज़ाहिरा कंदड़ शहीद थी विया। उन ई तां सॼे चीन में ज़बरदस्त मुज़ाहिरा ऐं हड़तालूं शुरू थी वियूं। उन ई हलचल हलंदे चीनी हारी पहिरियों दफ़ो तहरीक में शामिल थिया ऐं सॼे मुल्क में तूफ़ान बर्पा करे छॾियाऊं। माऊ उन्हनि ॾींहंनि में ॻोठु हो। हारियुनि जी इनक़लाबी जज़्बे ऐं जोश ख़रोश मथसि ॾाढो असरु कयो ऐं हिन हिकदमि पंहिंजे सूबे होनान जे हारियुनि लाइ आसान नारा तयारु कया। मिसाल तौरु साम्राजी मुर्दाबाद जे नारे बदिरां हारियुनि खे ही नारो सेखारियई, धारिया सेठियूं मुर्दाबाद। 1924 ईस्वीअ में कोमिनतांग पार्टी तरफ़ां हारी कारकुननि खे फ़ौजी ऐं सियासी तरबियत ॾियण लाइ कैंटिन शहर में हिकु तरबियती स्कूल क़ाइमु कयो वियो। 1926 ईस्वीअ में माऊ खे उन मर्कज़ जो प्रिंसिपल मुक़ररु कयो वियो। इनक़लाबी फ़ौज जे ऑफिसरनि खे तरबियत ॾियण लाइ रूसी हुकूमत जी मदद सां फ़ौजी एकेडमी क़ाइमु कई वई, जंहिंमें चुएन लाई खे सियासी उस्ताद मुक़ररु कयो वियो। उन ई विच में सोवियत रूस जी हुकूमत ऐं चीन जी फ़ौजी सरदारनि खां चीन जा केतिरा ई इलाइक़ा आज़ादु कराए वरिता।
अगस्त 1926 ईस्वीअ में माऊजी अबाणे सूबे होनान ते कोमिनतांग ऐं कम्यूनिस्ट पार्टीअ जी गॾियल इनक़िलाबी फ़ौजुनि जो कब्ज़ो थी वियो ऐं उते हारी तहरीक तमामु घणो ज़ोर वरितो। सियासी इक़दार हारियुनि जे इनक़िलाबी कमेटियुनि पंहिंजे हवाले करे छॾियो। केतिरनि ई बेरहम ज़ालिम ज़मींदारनि ते अवामी अदालतुनि में मुक़दमा हलाए खेनि मुनासिब सज़ाऊं ॾिनियूं वयूं। उन्हनि में के अहिड़ा रज़न खूनी बि हुआ जन 20-20, 50-50 हारियुनि जा खून कया हुआ। हेसी ताईं कंहिंखे मजाल न थिए थी जो खेनि हथु लाहे, पर अवामी अदालतुनि उन्हनि खे मौत जूं सज़ाऊं ॾिनियूं। कोमिनतांग पार्टीअ वारा जेके हूअं त पाण खे वॾा अवाम जा दोस्त ऐं इनक़िलाबी सॾाईंदा हुआ, से हारी अवाम जे हस्ती मस्ती ॾिसी सख़्तु ॾिना ऐं कावड़िया ऐं हारियुनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करणु लॻा। उन वक़्तु कम्यूनिस्ट पार्टीअ जो मुख्य अॻवान प्रोफेसर चंतोशियो हो। उन प्रोफेसर संदसि ॿियनि साथियुनि जे दिलि ते सरमाएदार मुल्कनि जी जमहूरियत वारे ढोंग जो ॾाढो असरु वेठल हो। खेनि हारियुनि जी इनक़िलाबी लियाक़त ते को बि भरोसो न हो। संदन पॉलिसी हुई त विचोले तबिके ऐं उन जे कोमिनतांग पार्टीअ खे कंहिं बि ॻाल्हि में नाराज़ न कजे। तंहिं करे उहे चवणु लॻा त हारी हद खां वधी विया आहिनि। मां उन प्रोपेगेंडा जे जवाब में हिकु मज़मून लिखियो। उन में लिखियाई त चीन जी असुल ताक़त हारी ऐं मज़दूर अवाम आहिनि। जे सचपच चीन खे आज़ादु कराइणो आहे त पोइ चीनी हारी ऐं मज़दूर अवाम खे सुजाग करे खेनि ज़ोर वठाइणु घुरिजे। जेके माण्हू चीन जे हारी मज़दूर अवाम जी हस्ती ऐं ताक़त ते नाराज़ था थियनि, से चीन ऐं चीनी क़ौम जा कंहिं बि सूरत में सॼण थी नथा सघनि। पर कम्यूनिस्ट पार्टीअ जी उन वक़्त जे अॻुवाणनि माऊअ जे उन ॻाल्हि खे रद्द करे हारी तहरीक जी जोश ख़रोश ऐं जज़्बे खे दॿाए थधो करे छॾियो। कोमिनतांग जी दगाबाज़ी ऐं ओचितो वार। कोमिनतांग पार्टीअ जी दिली मतिलबु हो त हारियुनि मज़दूरनि ऐं ॿिए मज़लूम अवाम खे इनक़िलाब जा ॾटा ॾेई खेनि हथियो करे कमु आणियूं ऐं संदन मदद सां हुकूमत हथु करियूं ऐं कमु लहण खां पोइ अवाम खे धिके पोइते हटाए मथनि पंहिंजे विचोले तबिके जी डिक्टेटरशिप क़ाइमु करियूं। चीन ते जन धारियुनि सरमाएदारनि कब्ज़ो कयो। से बि राति ॾींहुं उन कोशिश में लॻल हूंदा हुआ त कीअं बि करे कोमिनतांग पार्टी ऐं चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ खे पाण में वेढ़ाए कोमिनतांग खे पंहिंजे पासे कजे। उन जे हथां चीनी अवाम जी सची साथी ऐं अॻुवान चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ खे ख़तमु कराइजे ऐं पोइ कोमिनतांग पार्टीअ खे पंहिंजो कमदार बणाए उन जी मार्फत चीन में बिना रोक टोक जावा कजनि। कोमिनतांग वारा धारियुनि जे उन साज़िश में शरीक थी विया ऐं जॾहिं कोमिनतांग ऐं कम्यूनिस्ट पार्टीअ जूं गॾियल फ़ौजूं फ़तहनि पुठियां फ़तहूं हासिलु कंदियूं शिंघाई जे शहर में पहुतियूं, तॾहिं 12 अप्रैल 1927 ईस्वीअ ते ओचितो कोमिनतांग जे फ़ौजी जनरलनि जनरल चियांग काई शेक जी अॻुवाणीअ हेठि चीनी मज़दूरनि, हारियुनि ऐं ॿिए इनक़िलाबी अवाम ऐं संदन चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ ते कातिल वार कयो। शिंघाई, कैंटेन ऐं ॿियनि केतिरनि शहरनि में मज़दूरनि ऐं अवाम दोस्त माण्हुनि जा कोस थिया। चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ जा जेके अॻुवान ऐं कारकुन हथु चढ़िया तन खे ईज़ाव ॾेई क़तलु कयो वियो। अटकल 13 लख इनक़िलाबी कारकुन ऐं अवाम शहीद कया विया। चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ जे उन वक़्त जे अॻुवाणनि इनक़िलाब जो घणो दारोमदार कोमिनतांग जे साथ ते रखियो हो। तंहिं करे कोमिनतांग पार्टीअ जी ओचितीअ दगाबाज़ीअ कम्यूनिस्ट पार्टीअ जा पेर कढी छॾिया ऐं हू इन ओचिते हमले जो मुक़ाबिलो करे न सघिया। चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ जी उन वक़्त जे अॻुवान चंतोशियो उन हमले खां पोइ ऐलान कयो त चीन जो विचोलो ऐं सरमाएदार तबिको चीनी ज़मींदारनि ऐं चीन जे दुश्मन धारियुनि सरमाएदारनि ते फतह पाए चुको आहे। विचोलो ऐं सरमाएदार तबिके जा पेर ॼमी विया आहिनि। चीन में सरमाएदारी निज़ाम ज़मींदारी निज़ाम ते ग़ालिब पइजी वियो आहे। तंहिं करे हाणे चीनी हारियुनि तरफ़ां ज़मींदारनि ख़िलाफ़ जिदोजहद हलाइण जी ज़रूरत कान्हे। हाणे मज़दूरनि जो वारो आहे त सरमाएदारनि ख़िलाफ़ जिदोजहद हलाइनि, पर उहे अञा थोरा आहिनि छाकाणि त अञा चीन में घणा कारखाना न पिया आहिनि। उन करे मज़दूरनि खे तेसी ताईं इंतज़ारु करणु घुरिजे जेसी ताईं सरमाएदारी निज़ाम घणो फैलिजी वञे। अञा बि घणा कारखाना क़ाइमु थियनि ताजो मज़दूर अक्सरियत में अचनि ऐं सोशलिस्ट इनक़िलाब लाइ मैदान तयारु थिए। तेसी ताईं का ख़ासि बेक़ाइदगी कार्रवाई न कजे
घणे भाङे कानून जे अंदरि कमु कजे। उहा घुर करणु घुरिजे त इक़्तिदार चूंडियल नुमाइंदनि जी पार्लियामेंट जे हवाले थिए, जमहूरियत राइज कई वञे। हिननि इनक़िलाबी फ़ौज वसीले हथियारबंद तहरीक हलाइण जी मुखालफ़त कई, चवण लॻा त उहा रोलाक बाग़ियुनि जी तहरीक आहे। उन पॉलिसीअ खे चीनी इनक़िलाब जी तारीख़ में चुनशो वारे हथियार फिटा करण वारी सियासी लाइन उन पॉलिसीअ खे चीनी इनक़िलाब जी तारीख़ में चुनतोशो वारी हथियार फिटा करण वारी सियासी लाइन सॾिबो आहे। पाकिस्तान में नेब नेशनल अवामी पार्टी जी उहा सियासी लाइन हुई। 7 अगस्त 1927 ईस्वीअ ते पार्टीअ जी मरकज़ी कमेटीअ उन पॉलिसीअ खे रद्द करे छॾियो ऐं फ़ैसिलो कयो त ज़मींदारनि ख़िलाफ़ हारी इनक़िलाब लाइ जिदोजहद कजे ऐं क़ौमुनि तांग जे क़त्ल आम जो हथियार बंद मुक़ाबिलो कयो वञे। पार्टीअ जे अंदरूनी तनज़ीम बाबति फ़ैसिलो कयो वियो त पार्टीअ जे अहम उहिदनि ते घणो करे फ़क़ति अहिड़ा माण्हू रखजनि जे मज़दूर कुटुंब जा हुजनि। माओ शुरू में ई क़ौमुनि तांग ते हद खां वधीक भाण जो मुखालिफ़ हो। तंहिं करे क़ौमुनि तांग जी दगाबाज़ीअ ते जेतिरी हैरत ॿियनि अॻुवाणनि खे थी, ओतिरी हिन खे कान थी। न वरी हू ॿियनि वांगुरु जोश विचां होश विञाए वेठो। तंहिं करे हिन मुक़ाबिले करण जी नई पॉलिसीअ जी बि सख़्तु मुखालफ़त कई। हुकूमत तांग अॻियां सफ़ा झुकी पवणु या उन जे अॻियां हथियार फिटा करे माठ करे वेही रहण जे बि ख़िलाफ़ हो, त बिना तयारी ऐं बिना मौक़े जे उबर आई करे दुश्मन सां विढ़ण जी बि ख़िलाफ़ हो। संदसि राय हुई त हिकदमि बग़ावतूं न कजनि, फ़िलहालु पंहिंजी ताक़त गॾु कजे, पोइ डिघी साही करे मौक़े यार लड़ंदो ऐं मौक़े यार पाण बचाईंदो रहिजे ऐं जे ज़रूरत पवे त बाक़ाइदे रिथियल नमूने पोइते बि हटिजे। अहिड़ी रीति आहिस्ते आहिस्ते अवामी ताक़त खे ॾाके बि ॾाके ज़ोर वठाइबो रहिजे। पर संदसि ॻाल्हि कान मञी वेई ऐं खेसि पार्टीअ जा हुकुम मञणा पिया। चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ 4-5 साल चीनी फ़ौज हारियुनि, मज़दूरनि, शागिर्दनि, नौजवाननि ऐं ॿिए अवाम में जेको कमु कयो हो, तंहिंजे आधार ते केतिरियूं ई हथियारबंद बग़ावतूं कयूं वयूं जे सभु नाकाम थियूं। उन्हनि मां नॉनकांग जे फ़ौजी बग़ावत ऐं रबीअ जे लाबारे वारी हारी बग़ावत मशहूरु आहे। नॉनकांग जी बग़ावत 1 अगस्त 1927 ईस्वीअ ते कराई वेई। उन जा अॻुवाण जनरल बेतंग ऐं जनरल हॉलिंग हुआ। संदन ज़बरदस्त कमांडर जनरल चोटीह जनरल चुनयी जनरल लिनपाओ जे 3 पोइ इनक़िलाबी फ़ौज जा हाकारा मार्शल थिया ऐं चुएन लाइ हुआ। चुनयी पोइ चीन जो वज़ीर ख़ारिजा थियो। उहा बग़ावत बुरी तरह नाकाम थी। साॻिए वक़्तु माओ खे हुकुम ॾिना विया त हूअ होनान ऐं क्यांगसी सूबनि में रबीअ जे लाबारे वक़्तु हथियारबंद बग़ावत कराए। उहा बग़ावत में नाकाम थी ऐं नवंबर 1927 ईस्वीअ में माओ बाक़ी बचियल अटकल 1000 हथियारबंद हारी ऐं कुझु मज़दूर वठी होनान ऐं क्यांगसी सूबनि जे सरहद वटि चिंगकोंग नाले जबल ते चढ़ी वियो। ॿिए पासे महीने खां पोइ नवंबर 1927 ईस्वीअ में चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ जी मरकज़ी कमेटीअ जो जलसो थियो, जंहिंमें चयो वियो त चीनी इनक़िलाबी जिदोजहद में कुदरती तरह दाइमी चाड़ आहे। अॻिए साल इनक़िलाबी क़ुवतुनि खे जेका शिकस्त आई हुई, उहा शिकस्त कान हुई, पर आरज़ी लाही चाढ़ी हुई। किथे बि हिकु इंच पोइते न हटिजे, हर हंधि अॻिते वधिजे, थोरा घणनि ते हमिलो कनि। माओ उन फ़ैसिले ख़िलाफ़ हो। चीनी कम्यूनिस्ट पार्टीअ जी तारीख़ में उन सियासी पॉलिसीअ खे पहिरीं ख़ाम ख़याली ऐं उबराईअ वारी सियासी लाइन सॾिबो आहे। ॾिसण में माओ ऐं संदसि मुठ जेतिरनि हारियुनि जी नंढड़ी फ़ौज दुश्मन खां भॼी अची जबल में पनाह वरिती, पर हू रुॻो पंहिंजो साहु बचाइण लाइ जबल में कोन आया हुआ। हू का ॻरी ॻाल्हि सिटे लकनि में अची लिकिया हुआ। किताब माओ ज़ेतुंग तां वरितल, लेखक रसूल बख़्श पली जो।